हाणे अवांजे अॻियां थी रहियो आहे सिपूं जो मुहूर्त। ही सिपूं जो 108th इशू आहे। टिमाही मैगज़ीन आहे हीअ, जेके राम पंजवानी चैरिटेबल ट्रस्ट जे पारां हर टी महीने निकिरंदी आहे। टिमाही मैगज़ीन जीअं मूं ॿुधायो त दादा पंजवानी जे जनम जे ॾींहं ते असां हमेशह हीअ रिलीज़ कंदा आहियूं, जेकी अक्टूबर नवंबर जो इशू हूंदो आहे। ऐं हमेशह जीअं दादा पंजवानी जो फ़ोटो कवर पेज ते महिरबानी सभिनी खे।